दोस्तों वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। जी हाँ दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हां पोइ क़िस्त बि ॾिठी, हाणे बि ॾिठी। दोस्तों हिकु वॾी अपडेट्स अॼु शेयर कंदासीं हिन नंढड़े वीडियो में। के आख़िर ताईं ॾिसंदा, सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा वीडियो खे। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे ड्रामा सीरियल दुलाब सां गॾोगॾु हिकु वॾी अपडेट अची चुकी आहे। हिकु अहिड़ो ड्रामो आहे जेको तमामु जल्द अचण वारो आहे। दुलाब ड्रामे खे बि टक्कर ॾेई वेंदो। लेकिन ॻाल्हि कयूं था अॻिते असां दुलाब जी। दुलाब दोस्तों टें स्पेल में हाणे दाख़िल थियण वारो आहे तमामु जल्द, छो त हीउ ॿियों स्पेल हली रहियो आहे। तव्हां इन में ॾिसंदव त कहाणी चेंज थींदी, उन सां गॾोगॾु सोढल ऐं मुराद वारनि जा जेका रिश्ता आहिनि आहिस्ता आहिस्ता अॻिते हली अलॻि अलॻि थी वेंदा। ऐं मुराद जेको आहे तव्हां ॾिसजो त तमामु जल्द अॻिते हली करे मंसूर ख़ान सां क्लियर ज़ाहिर थी बीह रहंदो। अहिड़े हिसाब सां मुराद खे जेका ख़तरा अथनि उहे थोरा टरी वेंदा ऐं कंध में पवंदा। लेकिन सोढल वरी गेम खेॾंदो अचे थो, खेॾी बि अथई, अॻिते बि ईअं गेम खेॾंदो, लेकिन वरी बेटंगो फासदो बि वेंदो अॻिते बि। ऐं इहो ॿुधाईंदा हलूं दोस्तों तव्हांखे रहज़न ककर वारा बि वॾा शातिर आहिनि, उहो बि अहिड़े माण्हू खे इस्तेमालु करनि था, उन्हनि खे ख़बर आहे हीउ माण्हू असांजो कमु कंदो। ऐं दोस्तों मंसूर ख़ान पुलिस खां त उअं ई तंग आहे, लेकिन उहो पुलिस लाइ बि बाहि ॿारे थो।